सरदार साईं जेकॾहिं सरदार जी हैसियत सां बीठा आहियो त पोइ पूरो पूरो इंसाफ़ कयो। कढो हिन कमाल ख़ान खे त कयूंसि सईनो परूण त जीअं इंसाफ़ जो बोल बाला थिए। न बाबा साईं, कमाल ख़ान कूड़ो आहे ऐं कूड़ो माण्हू पंहिंजी जान बचाइण लाइ कूड़ो कसम भी खणी वेंदो आहे ऐं भले साईं ते भी हथ रखंदो। असां भलो साईं कमाल ख़ान के न पर सरदार ख़ान के ॾींदासीं। रबन जी ॻाल्हि 16 आना सच आहे त कमीनो कमाल ख़ान कूड़ो कूड़े जो पुट आहे। पंहिंजी जान बचाइण ख़ातिर भलो साईं खणी वेंदो, पर असीं भलो साईं कमाल ख़ान के न पर सरदार ख़ान के ॾींदासीं। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 255 ऐं 256 257 एपिसोड तमामु ज़बरदस्त ऐं इंट्रस्टेड एपिसोड आहे। अॼु अवां ज़रूर 255 एपिसोड ॾिठी हूंदी। 256 एपिसोड ऐं 57 एपिसोड में छा थियण वारो आहे अवां काफ़ी ज़्यादा परेशान भी हूंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रईस गफ़ार ख़ान छा कमाल ख़ान जो साथ ॾींदो या रबन के सरेआम उनखे इजाज़त ॾींदो त सरेआम कमाल ख़ान के ॻीचीअ में रसो विझी, ॻीचीअ में सोढ़ो रसो विझी सभिनी ॻोठ वारनि जे साम्हूं कमाल ख़ान के गीलींदो, पादर हणंदो, मोचड़ा हणंदो, सॼे ॻोठ वारनि जे साम्हूं कुते जीअं कमाल ख़ान के भौंक कराईंदो, अची हुनखे सीने वारियूं गोलियूं परोणूं करे हणे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में अवां ॾिठो हूंदो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अपडेट अवां खे ॿुधाईंदासीं, पर यूट्यूब चैनल मोनिटाइज़ मूंखे हिकु दोस्त मिली वियो आहे। जेकॾहिं अवां बि यूट्यूब चैनल खे मोनिटाइज़ कराइणु चाहियो पिया 100% गारंटी सां त पोइ देरि न कयो। हींअर ई असांखे कॉमेंट बॉक्स में वञी करे अवां चवंदा त असीं मोनिटाइज़ कराइणु चाहियूं पिया चैनल खे 100% गारंटी सां। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 256 ऐं 57 एपिसोड जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधायां पियो त रबन मतलब आज़म जान मेंगल रबन जॾहिं रईस गफ़ार ख़ान जे भाउ कमाल ख़ान जे कोर्ट में दाख़िल थिए थो पंहिंजी भेण पठाणी खे उतां वठी हलण जे लाइ, त रबन ऐं पठाणी बंदूकनि जी ज़ोर ते पहिरें कमाल ख़ान के यरग़माल बणाइनि था। कमाल ख़ान के ॻीचीअ ते बंदूकूं रखी हुन जे ॻीची हथनि पेरनि में ज़ंजीरूं पाराए हुनखे उन जे घर में ई क़ैद करे रखनि था। हुनखां पोइ रबन पंहिंजी भेण पठाणी खे वठी घर पुॼे थो जिथे हुनजो भाउ राणो जंहिंजो लाश रखियलु आहे। जॾहिं पठाणी पंहिंजे भाउ राणे जे मथां रोए थी त कसम खणे थी त जेकॾहिं कमाल ख़ान ई तुंहिंजो कातिल आहे तदा मां तुंहिंजे कातिल खे जीअरो कोन छॾींदुसि, न ई तुंहिंजे कातिल सां कॾहिं हिकु ॾींहुं गॾु रहंदुसि। ज़हर ज़िंदगी ड्रामे में तमामु ज़बरदस्त एपिसोड 3 एपिसोड हिकु अहिड़ा एपिसोड आहिनि 55, 56 ऐं 57 जंहिंमें रबन तमामु ज़बरदस्त एंट्री करे चुको आहे। रबन जी एंट्री हिन वक़्तु ईअं आहे ॼण पाकिस्तान जी फिल्मनि में जीअं सुल्तान राही जी एंट्री हूंदी आहे, इंडियन फिल्मनि में जीअं धर्मेंद्र जी एंट्री हूंदी आहे, सनी देओल जी हूंदी आहे। नाज़रीन, हिकु दफ़ो वरी अव्हां खे ॿुधायां, जेकॾहिं अव्हां बि यूट्यूब चैनल ते पैसा कमाइणु चाहियो पिया, अव्हां बि चओ पिया तव्हांजो यूट्यूब ते चैनल हुजे ऐं उहो मोनिटाइज़ थियलु हुजे, यूट्यूब चैनल जे ज़रिए असां पैसा कमायूं, त पोइ देरि न कयो। जेके बि दोस्त आहियो ॿाहिरि आहियो मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा तदा कहिड़ो दोस्त आहे जेको यूट्यूब चैनल खे मोनिटाइज़ कराए ॾिए थो। इनशाला 100% गारंटी सां मां तव्हांजो ज़िम्मेदार आहियां जेकॾहिं अव्हांजो चैनल मोनिटाइज़ हू न करे ॾिए। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु जल्द बंदि बि थियण वारो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जाइ ते ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु ज़बरदस्त ड्रामो जेको असांजी HD TV यूट्यूब चैनल जे प्लेटफॉर्म ते हलंदो आहे, जंहिंजो नालो आहे ज़हर थी वई ज़िंदगी। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे खे ॾिसण न विसारींदा। हिन ड्रामे में बि तमामु ज़बरदस्त बहितरीनु अदाकार शामिल आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु ज़बरदस्त बहितरीनु किरदारनि सां आहे। तव्हांखे पसंदि आयो आहे, पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हीउ ड्रामो तमामु जल्द इदारे वारा बंदि करनि था। अव्हां बि ॾिसी चुका हूंदा त ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 255, 56, 57 एपिसोड में रबन जी जेका एंट्री थी आहे धमाकेदार, उनमें इहो ई ज़ाहिर थिए थो त हिन ड्रामे जी जाइ ते को ॿियो ड्रामो ठही चुको आहे जेको ऑन एयर करणु चाहिनि पिया। ज़हर ज़िंदगी ड्रामे में अज़ीज़ कंबरानी खे मारियो वियो, मतिलबु राणे जो किरदारु कटियो वियो
ऐं ॿी तरफ़ अज़ीज़ कमरानी तकरार सोप सीरियल में वज़ीर जो किरदारु करे पियो, हुतां बि हुनखे वाइंड अप करायो वियो। इन जो मतिलबु इहो आहे त अज़ीज़ कमरानी जेकी डायरेक्शन में मोहब्बतुनि जो माॻ नाले ड्रामे खे कमु करे पियो, रिकॉर्डिंग हले पई, हाणे उन ड्रामे जे लाइ हिकु शेड्यूल रखनि था जीअं त ज़हर ज़िंदगी ड्रामो हलियो वेंदो ऐं उनजी जाइ ते अज़ीज़ कमरानी मतिलबु जंहिंखे अव्हां राणे जे नाले सां सुञाणींदा आहियो, उनजी पंहिंजी डायरेक्शन में हिकु नओं ड्रामो सोप सीरियल साॻियो ई राइटर नूर ज़हूर मोहब्बतुनि जो माॻ नाले सां ड्रामो ऑन एयर थींदो। ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु जल्द बंदि थियण वारो आहे। अफ़सोस जी ॻाल्हि त आहे पर ॿुधाइणी बि आहे नाज़रीन, छो त कमाल ख़ान जेकॾहिं मारियो वेंदो, ओठे जहिड़ो शैतान मारियो वेंदो, ग़ुलाम जहिड़ो दलाल मारियो वेंदो, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे त ज़हर ज़िंदगी ड्रामो बंदि थियण वारो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जो साइड हीरो रबन सां गॾु रबन जो भाउ राणो, उहो बि ग़रीब मारियो, तमामु ज़बरदस्त परफॉर्मेंस कई आहे राणे जी अदाकारी तमामु ज़बरदस्त बहितरीन परफॉर्मेंस कई आहे। राणे तमामु ज़बरदस्त एक्टिंग कई आहे। अज़ीज़ कमरानी हूअं बि तमामु भलो आर्टिस्ट आहे। सिंधी टेली फिल्म बाग़ी जेका हिकु आम कैमरा ते शादी ब्याह जी रिकॉर्डिंग वारे कैमरा ते उन्ही जी रिज़ल्ट सां अज़ीज़ कमरानी हिकु सिंधी टेली फिल्म ठाही हुई जेका दरिया पार असद कुरैशी जी फिल्म खां पोइ रिलीज़ थी हुई। हुन फिल्म में बि अज़ीज़ कमरानी तमामु भली परफॉर्मेंस कई हुई, जंहिं फिल्म जो नालो हो बाग़ी ऐं कंहिं लोकल चैनल ई मतिलबु लोकल कंपनी CD जो दौरु हूंदो जॾहिं रिलीज़ थींदी उन्हनि रिलीज़ कई। दोस्तों यूट्यूब चैनल मोनिटाइज़ करण वारो दोस्त मुंहिंजो पंहिंजो ज़ाती दोस्त आहे। जेकॾहिं अव्हां पंहिंजे यूट्यूब चैनल खे मोनिटाइज़ करणु चाहियो पिया, 1000 सब्सक्राइबर ऐं 4000 घंटा वॉच टाइम कंप्लीट थियणु चाहिनि पिया त असांजा बि कंप्लीट थियनि ऐं चैनल मोनिटाइज़ थी वञे, चैनल खे डॉलर लॻी वञे, त पोइ देरि न कयो, हींअर ई कॉमेंट बॉक्स में असांखे ॿुधायो त असां पंहिंजो चैनल मोनिटाइज़ कराइणु चाहियूं पिया। प्लीज़ कॉन्टेक्ट, त असां अव्हांखे कॉन्टेक्ट ज़रूरु ॾींदासीं। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु नओं ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी तमामु ज़बरदस्त परफॉर्मेंस सां, तमामु ज़बरदस्त कास्ट आहे, तमामु ज़बरदस्त अदाकार आहिनि, जंहिंमें फ़नी बि आहिनि, ट्रेजिडी बि आहे, एक्शन बि आहे, ॾुख बि आहे, रोमांस बि आहे, कॉमेडी बि आहे, तमामु ज़बरदस्त परफॉर्मेंस आहे। ज़हर थी वई ज़िंदगी जंहिंजो डायरेक्टर आहे अकबर उतरादी। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी 8 एपिसोड हली चुका आहिनि। 9 एपिसोड ॾिसण जे लाइ जेकॾहिं अव्हां चाहियो पिया त असां 9 एपिसोड ॾिसूं त पोइ छंछरु ऐं आचर ते ॾिसंदा सिर्फ़ु असांजी TV यूट्यूब चैनल ते। दोस्तो असांजी TV यूट्यूब चैनल सिंध जो तमामु भलो ऐं नाले वारो चैनल आहे, जंहिं ते अव्हां खोड़ सारियूं इंफॉर्मेशन वारियूं वीडियो ॾिठियूं, जंहिंमें फ़ाइज़ा अली जूं तमामु घणियूं वीडियो वायरल थियूं, जंहिंमें ग़ुलाम हुसैन उमरानी जी शादी वारी वीडियो वायरल थी, उन सां गॾु गॾु मुमताज़ मौलाई केतिरा पैसा वठंदो आहे, सिंधी फ़नकार केतिरा पैसा वठंदा आहिनि, उहा वीडियो वायरल थी। असांजी TV यूट्यूब चैनल असांजी HD TV चैनल खां पहिरियां हुयो, तमामु ज़बरदस्त। हींअर हुन चैनल खे असां ॿीहर लॉन्च कयो आहे। जेकॾहिं अव्हां बि पंहिंजे चैनल खे प्रोमोट करणु चाहियो पिया, अव्हांजा 1000 सब्सक्राइबर ऐं 4000 घंटा पूरा न आहिनि, त पोइ देरि न कयो, का ॻाल्हि न आहे। दोस्त मुंहिंजो पंहिंजो आहे, अव्हां मूंखे कॉमेंट में वञी करे सिर्फ़ु एतिरो लिखंदा त असीं पंहिंजो चैनल मोनिटाइज़ करणु चाहियूं पिया। प्लीज़ हेल्प, त असां अव्हांजी हेल्प जे लाइ हाज़िर आहियूं। रबन पंहिंजे दुश्मन कमीने कमाल ख़ान खे कहिड़े तरीक़े सां मारींदो, कमाल ख़ान खे कहिड़ी मौत मिलणु घुरिजे, तव्हां छा पिया चाहियो त कमाल ख़ान जी मौत कहिड़े क़िस्म जी हुजे? कमाल ख़ान खे सभिनी ॻोठ वारनि जे हथां मिर्च विधा वञनि या कमाल ख़ान खे मोचड़ा लॻाए वञनि, कमाल ख़ान खे ॻीचे में रसो विझी कुते जी भौंक कराई वञे, कमाल ख़ान खे आख़िर कहिड़ी इबरतनाक सज़ा मिले जंहिंखे ॾिसी करे कमाल ख़ान जहिड़ा कैफ़ किना कमीना किरदार सबक़ वठनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन जे घर जे मथां ज़ुल्म करण वारो, रबन जी ज़िंदगी ज़हर करण वारो, मीरा जी ज़िंदगी ज़हर करण वारो, रबन खे मौत जी निंड सुम्हारण वारो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कमीनो कमाल ख़ान आहे। कमाल ख़ान सां गॾु ओठे जहिड़ो शैतान उठ बि बराबरि जो शरीक आहे ऐं ग़ुलाम जहिड़ो दलाल मर्द बि बराबरि जो शरीक आहे। नाज़रीन, ग़ुलाम जी ॻाल्हि कयूं, ग़ुलाम खे पहिरियां दलाल ॾेखारियो वियो, पर हींअर ग़ुलाम खे तमामु वॾो बेग़ैरत बि ॾेखारनि था। ग़ुलाम जे किरदार खे ज़हर ज़िंदगी ड्रामे जो राइटर तमामु किरियल ॾेखारे पियो। दोस्तों उहो तव्हांखे बाद में ॿुधाईंदुसि, पर यूट्यूब चैनल मोनिटाइज़ कराइण जे हवाले सां
कंहिं दोस्त मूंखे ऐड ॾिनो आहे त मुंहिंजे ऐड खे बार बार पढ़, जीअं मुंहिंजा दोस्त जेके मायूस आहिनि चैनल मोनिटाइज़ न पियो थिए उन्हनि जी मां हेल्प करे सघां। ईअं ई यूट्यूब चैनल जेकॾहिं अव्हां पंहिंजो मोनिटाइज़ कराइणु चाहियो पिया सो मुंहिंजे हिन वीडियो जे लिंक में अव्हां ज़रूरु ॿुधाईंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु बहितरीनु ड्रामो, बहितरीनु अदाकारनि ते मुश्तमिल बहितरीनु किरदारनि सां ज़हर थी वई ज़िंदगी ॾिसणु न विसारींदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी टीवी यूट्यूब चैनल ते। असांजी HD TV यूट्यूब चैनल ते हुन जूं 8 क़िस्तूं हली चुकियूं आहिनि। 9हीं क़िस्त ॾिसण जे लाइ असांजी टीवी खे ज़रूरु ॾिसंदा, असांजी टीवी सब्सक्राइब ज़रूरु कंदा, छो त असांजी टीवी तमामु बहितरीनु उनमें दोस्त आहिनि, सब्सक्राइबर आहिनि, तक़रीबन बहितरीनु 25,000 खां वधीक सब्सक्राइबर्स आहिनि। सो हाणे असां फ़ैसिलो कयो आहे त उहो असांजी टीवी ते ॾींदासीं। असांजी HD TV ते हीउ सिलसिलो तमामु ज़बरदस्त आहे, तमामु दोस्त अपडेट ॾिसनि पिया। सो असांजी टीवी ते हलंदड़ ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी हर क़िस्त जी अपडेट बि असां अव्हांखे ॾींदा रहंदासीं, उहो ॾींदासीं असांजी HD TV ते। हीउ चैनल असांजो आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ड्रामाज़ जी अपडेट ॾियण जे लाइ, ड्रामाज़ जूं तस्वीरूं ॾेखारण जे लाइ, बहितरीनु पिक्स, बहितरीनु मूमेंट्स ऐं बहितरीनु कैटेगरी, बहितरीनु परफॉर्मेंस वारनि माण्हुनि जो ज़िक्र करण जे लाइ, उन्हनि जूं जेको आहे त एप्रिशिएट करण जे लाइ। ईअं ई ज़हर ज़िंदगी ड्रामो जॾहिं बंदि थी वेंदो त ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो हुन जूं असां अव्हांखे अपडेट ॾींदा रहंदासीं। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी बि अपडेट अव्हांखे ॾींदा आहियूं जेसीं ताईं हीउ ड्रामो आहे। इंशाल्लाह सीरीअ में साव आहे त अव्हांखे असां ईअं एंटरटेन कंदा रहंदासीं जेकॾहिं अव्हांखे वीडियो पसंदि आई हुजे। ऐं दोस्त जेको ऐड ॾिनो आहे यूट्यूब चैनल मोनिटाइज़र जो, यूट्यूब चैनल मोनिटाइज़ कराइण जो, दोस्त जेके मायूस आहिनि यूट्यूब चैनल उन्हनि जो आहे पर 1000 सब्सक्राइबर ऐं 4000 घंटा नथा थियनि, सो परेशान न थियनि, असांखे कॉल कनि, कमेंट में असांखे चवनि प्लीज़ हेल्प मी या कॉन्टेक्ट नंबर, असां उन्हनि सां राब्तो ज़रूरु कंदासीं। पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु ऐं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। भले साईं ते भी हथ रखंदो, असां भलो साईं कमाल खान के न पर सरदार खान के ॾींदासीं। रबन जी ॻाल्हि 16 आना सच आहे त कमीनो कमाल खान कूड़ो कूड़े जो पुट आहे। पंहिंजी जान बचाइण ख़ातिर भलो साईं खणी वेंदो, पर असीं भलो साईं कमाल खान के न पर सरदार खान के ॾींदासीं। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 255 ऐं 256 257 एपिसोड तमामु ज़बरदस्त ऐं इंट्रस्टेड एपिसोड आहे। अॼु अव्हां ज़रूरु 255 एपिसोड ॾिठी हूंदी, 256 एपिसोड ऐं 57 एपिसोड में छा थियण वारो आहे अव्हां काफ़ी ज़्यादा परेशान बि हूंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रईस गफ़ार खान छा कमाल खान जो साथ ॾींदो या रबन के सरेआम हुनखे इजाज़त ॾींदो त सरेआम कमाल खान खे ॻीचीअ में रसो विझी, ॻीचीअ में सोढ़ो रसो विझी सभिनी ॻोठ वारनि जे साम्हूं कमाल खान खे घीलींदो, पादर हणंदो, मोचड़ा हणंदो, सॼे ॻोठ वारनि जे साम्हूं कुते जीअं कमाल खान खे भोग कराईंदो, अची हुनखे सीने वारियूं गोलियूं परोणूं करे हणे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में अव्हां ॾिठो हूंदो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अपडेट अव्हांखे ॿुधाईंदासीं, पर यूट्यूब चैनल मोनिटाइज़ मूंखे हिकु दोस्त मिली वियो आहे। जेकॾहिं अव्हां बि यूट्यूब चैनल खे मोनिटाइज़ कराइणु चाहियो पिया 100% गारंटी सां, त पोइ देरि न कयो, हींअर ई असांखे कॉमेंट बॉक्स में वञी करे अव्हां चवंदा त असीं मोनिटाइज़ कराइणु चाहियूं पिया चैनल खे 100% गारंटी सां। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 256 ऐं 57 एपिसोड जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधायां पियो त रबन मतलब आज़म जान मेंगल, रबन जॾहिं रईस गफ़ार खान जे भाउ कमाल खान जे कोर्ट में दाख़िल थिए थो पंहिंजी भेण पठाणी खे उतां वठी हलण जे लाइ, त रबन ऐं पठाणी बंदूकनि जी ज़ोर ते पहिरें कमाल खान खे यरग़माल बणाइनि था। कमाल खान खे ॻीचीअ ते बंदूकूं रखी हुनजी ॻीची हथनि पेरनि में ज़ंजीरूं पाराए हुनखे उन जे घर में ई क़ैद करे रखनि था। हुनखां पोइ रबन पंहिंजी भेण पठाणी खे वठी घर पुॼे थो जिथे हुनजो भाउ राणो जंहिंजो लाश रखियलु आहे। जॾहिं पठाणी पंहिंजे भाउ राणे जे मथां रोए थी त कसम खणे थी त जेकॾहिं कमाल खान ई तुंहिंजो कातिल आहे तदा मां तुंहिंजे कातिल खे जीअरो कोन छॾींदुसि, न ई तुंहिंजे कातिल सां कॾहिं हिकु ॾींहुं गॾु रहंदुसि। ज़हर ज़िंदगी ड्रामे में तमामु ज़बरदस्त एपिसोड 3 एपिसोड हिकु अहिड़ा एपिसोड आहिनि 55, 56 ऐं 57 जंहिंमें रबन तमामु ज़बरदस्त एंट्री करे चुको आहे। रबन जी एंट्री हिन वक़्तु ईअं आहे ॼण
पाकिस्तान जी फिल्मनि में जीअं सुल्तान राही जी एंट्री हूंदी आहे, इंडियन फिल्मनि में जीअं धर्मेंद्र जी एंट्री हूंदी आहे, सनी देओल जी हूंदी आहे। नाज़रीन, हिकु दफ़ो वरी अव्हांखे ॿुधायां, जेकॾहिं अव्हां भी यूट्यूब चैनल ते पैसा कमाइण चाहियो पिया, अव्हां बि चओ पिया तव्हांजो यूट्यूब ते चैनल हुजे ऐं उहो मोनिटाइज़ थियल हुजे, यूट्यूब चैनल जे ज़रिए असां पैसा कमायूं, त पोइ देरि न कयो, जेके बि दोस्त आहियो ॿाहिरि आहियो, मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा तव्हां कहिड़ो दोस्त आहे जेको यूट्यूब चैनल खे मोनिटाइज़ कराए ॾिए थो। इनशाला 100% गारंटी सां मां तव्हांजो ज़िम्मेदार आहियां जेकॾहिं अव्हांजो चैनल मोनिटाइज़ हू न करे ॾिए। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु जल्द बंदि बि थियण वारो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जाइ ते ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु ज़बरदस्त ड्रामो जेको असांजी HD TV यूट्यूब चैनल जे प्लेटफॉर्म ते हलंदो आहे, जंहिंजो नालो आहे ज़हर थी वई ज़िंदगी। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे खे ॾिसण न विसारींदा। हिन ड्रामे में बि तमामु ज़बरदस्त बहितरीन अदाकार शामिल आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु ज़बरदस्त बहितरीन किरदारनि सां आहे। तव्हांखे पसंदि आयो आहे, पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हीउ ड्रामो तमामु जल्द इदारे वारा बंदि करनि था। अव्हां बि ॾिसी चुका हूंदा त ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 255, 56, 57 एपिसोड में रबन जी जेका एंट्री थी आहे धमाकेदार, उनमें इहो ई ज़ाहिर थिए थो त हिन ड्रामे जी जाइ ते को ॿियो ड्रामो ठही चुको आहे जेको ऑन एयर करणु चाहिनि पिया। ज़हर ज़िंदगी ड्रामे में अज़ीज़ कमरानी खे मारियो वियो, मतिलबु राणे जो किरदारु कटियो वियो, ऐं ॿी तरफ़ अज़ीज़ कमरानी तकरार सोप सीरियल में वज़ीर जो किरदारु करे पियो, हुतां बि हुनखे वाइंड अप करायो वियो। इन जो मतिलबु इहो आहे त अज़ीज़ कमरानी जेकी डायरेक्शन में मोहब्बतुनि जो माग नाले ड्रामे खे कमु करे पियो, रिकॉर्डिंग हले पई, हाणे उन ड्रामे जे लाइ हिकु शेड्यूल रखनि था जीअं त ज़हर ज़िंदगी ड्रामो हलियो वेंदो ऐं उनजी जाइ ते अज़ीज़ कमरानी मतिलबु जंहिंखे अव्हां राणे जे नाले सां सुञाणींदा आहियो, उनजी पंहिंजी डायरेक्शन में हिकु नओं ड्रामो सोप सीरियल साॻियो ई राइटर नूर ज़हूर मोहब्बतुनि जो माग नाले सां ड्रामो ऑन एयर थींदो। ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु जल्द बंदि थियण वारो आहे। अफ़सोस जी ॻाल्हि त आहे, पर ॿुधाइणी बि आहे। नाज़रीन, छो त कमाल ख़ान जेकॾहिं मारियो वेंदो, ओठे जहिड़ो शैतान मारियो वेंदो, ग़ुलाम जहिड़ो दलाल मारियो वेंदो, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे त ज़हर ज़िंदगी ड्रामो बंदि थियण वारो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जो साइड हीरो रबन सां गॾु रबन जो भाउ राणो, उहो बि ग़रीब मारियो। तमामु ज़बरदस्त परफॉर्मेंस कई आहे राणे जी अदाकारी तमामु ज़बरदस्त बहितरीन परफॉर्मेंस कई आहे। राणे तमामु ज़बरदस्त एक्टिंग कई आहे। अज़ीज़ कमरानी हूअं बि तमामु भलो आर्टिस्ट आहे। सिंधी टेली फिल्म बाग़ी जेका हिकु आम कैमरा ते शादी ब्याह जी रिकॉर्डिंग वारे कैमरा ते उन जी रिज़ल्ट सां अज़ीज़ कमरानी हिकु सिंधी टेली फिल्म ठाही हुई जेका दरिया पार असद कुरैशी जी फिल्म खां पोइ रिलीज़ थी हुई। हुन फिल्म में बि अज़ीज़ कमरानी तमामु भली परफॉर्मेंस कई हुई, जंहिं फिल्म जो नालो हो बाग़ी, ऐं कंहिं लोकल चैनल ई मतिलबु लोकल कंपनी CD जो दौरु हूंदो जॾहिं रिलीज़ थींदी, उन्हनि रिलीज़ कई। दोस्तों, यूट्यूब चैनल मोनिटाइज़ करण वारो दोस्त मुंहिंजो पंहिंजो ज़ाती दोस्त आहे। जेकॾहिं अव्हां पंहिंजे यूट्यूब चैनल खे मोनिटाइज़ करणु चाहियो पिया, 1000 सब्सक्राइबर ऐं 4000 घंटा वॉच टाइम कंप्लीट थियणु चाहियो पिया, त असांजा बि कंप्लीट थियनि ऐं चैनल मोनिटाइज़ थी वञे, चैनल खे डॉलर लॻी वञे, त पोइ देरि न कयो, हींअर ई कॉमेंट बॉक्स में असांखे ॿुधायो त असां पंहिंजो चैनल मोनिटाइज़ कराइणु चाहियूं पिया। प्लीज़ कॉन्टेक्ट, त असां अव्हांखे कॉन्टेक्ट ज़रूरु ॾींदासीं। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु नओं ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी, तमामु ज़बरदस्त परफॉर्मेंस सां, तमामु ज़बरदस्त कास्ट आहे, तमामु ज़बरदस्त अदाकार आहिनि, जंहिंमें फ़नी बि आहिनि, ट्रेजिडी बि आहे, एक्शन बि आहे, ॾुख बि आहे, रोमांस बि आहे, कॉमेडी बि आहे, तमामु ज़बरदस्त परफॉर्मेंस आहे। ज़हर थी वई ज़िंदगी जंहिंजो डायरेक्टर आहे अकबर उतरादी। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी 8 एपिसोड हली चुका आहिनि। 9 एपिसोड ॾिसण जे लाइ जेकॾहिं अव्हां चाहियो पिया त असां 9 एपिसोड ॾिसूं, त पोइ छंछरु ऐं आचर ते ॾिसंदा सिर्फ़ु असांजी TV यूट्यूब चैनल ते। दोस्तों, असांजी TV यूट्यूब चैनल सिंध जो तमामु भलो ऐं नाले वारो चैनल आहे, जंहिं ते मां खोड़ सारियूं इंफॉर्मेशन वारी वीडियो ॾिठियूं, जंहिंमें फ़ाइज़ा अली जूं तमामु घणियूं वीडियो वायरल थियूं, जंहिंमें ग़ुलाम हुसैन उमरानी जी शादी वारी वीडियो वायरल थी। उन सां गॾु गॾु मुमताज़ मौलाई केतिरा पैसा वठंदो आहे, सिंधी फ़नकार केतिरा पैसा वठंदा आहिनि, उहा वीडियो वायरल थी। असांजी TV यूट्यूब चैनल असांजी HD TV चैनल खां पहिरियां हुयो, तमामु ज़बरदस्त। हींअर हुन चैनल खे असां ॿीहर लॉन्च कयो आहे। जेकॾहिं अव्हां बि पंहिंजे चैनल खे प्रोमोट करणु चाहियो पिया,
तव्हांजा 1000 सब्सक्राइबर ऐं 4000 घंटा पूरा न आहिनि त पोइ देरि न कयो, का ॻाल्हि न आहे। दोस्त मुंहिंजो पंहिंजो आहे, अवां मूंखे कॉमेंट में वञी करे सिर्फ़ु एतिरो लिखंदा त असीं पंहिंजो चैनल मोनेटाइज़ करणु चाहियूं पिया, प्लीज़ हेल्प, त असां अव्हांजी हेल्प जे लाइ हाज़िर आहियूं। रबनि पंहिंजे दुश्मन कमीने कमाल ख़ान खे कहिड़े तरीक़े सां मारींदो, कमाल ख़ान खे कहिड़ी मौत मिलणु घुरिजे। तव्हां छा पिया चाहियो त कमाल ख़ान जी मौत कहिड़े क़िस्म जी हुजे? कमाल ख़ान खे सभिनी ॻोठ वारनि जे हथां मिर्च विधाए वञनि या कमाल ख़ान खे मोचड़ा लॻाए वञनि, कमाल ख़ान खे ॻीचे में रसो विझी कुते जी भौंक कराई वञे, कमाल ख़ान खे आख़िर कहिड़ी इबरतनाक सज़ा मिले जंहिंखे ॾिसी करे कमाल ख़ान जहिड़ा कैफ़ किना कमीना किरदार सबक वठनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबनि जे घर जे मथां ज़ुल्म करण वारो, रबनि जी ज़िंदगी ज़हर करण वारो, मीरा जी ज़िंदगी ज़हर करण वारो, रबनि खे मौत जी निंड सुम्हारण वारो सिर्फ़ ऐं सिर्फ़ कमीनो कमाल ख़ान आहे। कमाल ख़ान सां गॾु ओठे जहिड़ो शैतान उठ भी बराबर जो शरीक आहे ऐं ग़ुलाम जहिड़ो दलाल मर्द भी बराबर जो शरीक आहे। नाज़रीन, ग़ुलाम जी ॻाल्हि कयूं, ग़ुलाम खे पहिरियां दलाल ॾेखारे वियो, पर हींअर ग़ुलाम खे तमामु वॾो बेग़ैरत बि ॾेखारनि था। ग़ुलाम जे किरदार खे ज़हर ज़िंदगी ड्रामे जो राइटर तमामु किरियल ॾेखारे पियो। दोस्तो, उहो तव्हांखे बाद में ॿुधाईंदुसि, पर यूट्यूब चैनल मोनेटाइज़ कराइण जे हवाले सां कंहिं दोस्त मूंखे ऐड ॾिनो आहे त मुंहिंजे ऐड खे बार बार पढ़, जीअं मुंहिंजा दोस्त जेके मायूस आहिनि चैनल मोनेटाइज़ न पियो थिए उन्हनि जी मां हेल्प करे सघां। ईअं ई यूट्यूब चैनल जेकॾहिं अव्हां पंहिंजो मोनेटाइज़ करणु चाहियो पिया, सो मुंहिंजे हिन वीडियो जे लिंक में अव्हां ज़रूरु ॿुधाईंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु बहितरीनु ड्रामो, बहितरीनु अदाकारनि ते मुश्तमिल बहितरीनु किरदारनि सां ज़हर थी वई ज़िंदगी ॾिसण न विसारींदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी टीवी यूट्यूब चैनल ते। असांजी HD TV यूट्यूब चैनल ते हुन जूं 8 क़िस्तूं हली चुकियूं आहिनि। 9 क़िस्त ॾिसण जे लाइ असांजी टीवी खे ज़रूरु ॾिसंदा, असांजी टीवी सब्सक्राइब ज़रूरु कंदा, छो त असांजी टीवी तमामु बहितरीनु उनमें दोस्त आहिनि, सब्सक्राइबर आहिनि, तक़रीबन बहितरीनु 25,000 खां वधीक सब्सक्राइबर्स आहिनि। सो हाणे असां फ़ैसिलो कयो आहे त उहो असांजी टीवी ते ॾींदासीं। असांजी HD TV ते हीउ सिलसिलो तमामु ज़बरदस्त आहे, तमामु दोस्त अपडेट ॾिसनि पिया। सो असांजी टीवी ते हलंदड़ ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी हर क़िस्त जी अपडेट भी असां अव्हांखे ॾींदा रहंदासीं, उहो ॾींदासीं असांजी HD TV ते। हीउ चैनल असांजो आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ड्रामाज़ जी अपडेट ॾियण जे लाइ, ड्रामाज़ जूं तस्वीरूं ॾेखारण जे लाइ, बहितरीनु पिक्स, बहितरीनु मूमेंट्स ऐं बहितरीनु कैटेगरी, बहितरीनु परफॉर्मेंस वारनि माण्हुनि जो ज़िक्र करण जे लाइ, उन्हनि जूं जेको आहे त एप्रिशिएट करण जे लाइ। ईअं ई ज़हर ज़िंदगी ड्रामो जॾहिं बंदि थी वेंदो त ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो हुन जूं असां अव्हांखे अपडेट ॾींदा रहंदासीं। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी बि अपडेट अव्हांखे ॾींदा आहियूं जेसीं ताईं हीउ ड्रामो आहे। इंशाल्लाह सीरीअ में साव आहे त अव्हांखे असां ईअं एंटरटेन कंदा रहंदासीं जेकॾहिं अव्हांखे वीडियो पसंदि आई हुजे। ऐं दोस्त जेको ऐड ॾिनो आहे यूट्यूब चैनल मोनेटाइज़र जो, यूट्यूब चैनल मोनेटाइज़ कराइण जो, दोस्त जेके मायूस आहिनि यूट्यूब चैनल उन्हनि जो आहे, पर 1000 सब्सक्राइबर ऐं 4000 घंटा नथा थियनि, सो परेशान न थियनि। असांखे कॉल कनि, कमेंट में असांखे चवनि प्लीज़ हेल्प मी या कॉन्टेक्ट नंबर, असां उन्हनि सां राब्तो ज़रूरु कंदासीं। पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु ऐं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।